जो नरेंद्र मोदी ने 5 अगस्त आज से 6 महीने पहले कश्मीर में जो कदम उठाया है, मैं समझता हूं जिस तरफ अब कश्मीर जाएगा, ये मेरा ईमान है कि अब कश्मीर आजाद होगा। फेटल मिस्टेक, वो गलती कर बैठा है जिससे अब ये पीछे नहीं हट सकता। नरेंद्र मोदी ने कहा जी हम 11 दिन के अंदर पाकिस्तान को फतह कर सकते हैं। उधर से इनका आर्मी चीफ स्टेटमेंट देता है कि एक इशारा असेंबली हमारी पार्लियामेंट करे तो हम आजाद कश्मीर को फतह कर लेंगे। घबराए हुए लोग ऐसी स्टेटमेंट्स देते हैं और घबराए हुए वो हैं इस वक्त, वो फंस गए। किसी सूरत हमें एक ट्रैप में नहीं पड़ना चाहिए। उनकी अब सिर्फ कोशिश होगी, मैं अभी पेशन गोई कर रहा हूं कि जी ये पाकिस्तान से दहशतगर्दी आ रही है और उसको पाकिस्तान की दहशतगर्दी के नाम पे ये तशद्दुद और जुल्म करेंगे कश्मीर के लोगों पर। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त नरेंद्र मोदी जे 5 अगस्त वारनि क़दमनि खां पोइ वालरल कश्मीर जी आज़ादी अणकर थी वई आहे। आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त असांखे भारत जी ॼार में फासण न घुरिजे। भारत चाहे थो त को वाक़ियो थिए त जीअं उनखे बुनियाद बणाए कश्मीरियुनि ते वधीक ज़ुल्म कयो वञे। कश्मीर जी तहरीक में सियासी ऐं सफ़ारती महाजन ते कामयाबियूं माणे रहिया आहियूं। भारत जी सियासी तोड़े अस्करी क़यादत जूं धमकियूं इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त भारत घबरायल ऐं परेशान आहे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म राजा फारूक हैदर वालरल कश्मीर जे मामले ते अमेरिका जी टियाकड़ी जी मुखालफ़त करे छॾी। कानून साज़ असेंबली में मौजूद इमरान खान के मुखातिब थींदे फारूक हैदर चयो त अमेरिकी टियाकड़ी जो रुगो भारत खे ई फ़ाइदो पवंदो। अमेरिका जी टियाकड़ी फ़लस्तीनियुनि खे जेको ॾिनो उहो समूरी दुनिया ॾिठो। राजा फारूक हैदर वज़ीर आज़म इमरान खान के पाकिस्तानी ओपोजिशन सां इख्तिलाफ़ ख़त्म करे सभिनी खे मुत्तहद करण जी अपील भी कई। मेरा कोई जाती किसी से लड़ाई नहीं है। अगर मेरे घर में कोई चोरी करता है और मेरे घर को मकरूज कर देता है तो क्या मैं उसे दोस्ती कर लूं? मुफाहमत ना सिखा जबरे नारवा से मुझे, मैं सर बेकाफू लड़ा दे किसी बला से मुझे। कभी भी प्लीज मुझे करप्ट लोगों से, जिन्होंने इस मुल्क को लूट के पैसा बाहर लेके गए हैं, प्लीज मुझे उनसे मुफाहमत करने का ना कहें। इसलिए कि मेरा आज मुल्क, जब मैं एक एक इदारा खोल के देखता हूं उसके पीछे करप्शन है। उस इदारे को कंगाल किया गया। PIA ले, बिजली ले लें, गैस ले लें, जो भी लेंगे तो आखिर में उसके पीछे आपको करप्शन नजर आएगी। इसलिए ये जाती लड़ाई नहीं है, ये मेरे मुल्क की लड़ाई। वज़ीर आज़म इमरान खान आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जी सियासी इख्तिलाफ़ ख़त्म करण वारी अपील रद्द करे छॾी। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त मूंखे करप्ट माण्हुनि सां मुफ़ाहिमत लाइ न चओ, घर खे खाट हणंदड़नि सां दोस्ती थी नथी सघे। रेलवे के वफाकी वजीर शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान जो साथ ॾियण ते चीन के निशानो बणायो पियो वञे। कश्मीरियुनि सां अणटुट रिश्तो आहे। भारत जंग कई त रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदासीं। रावलपिंडी में खिताब कंदे शेख रशीद चयो त कुझु माण्हू मार्च करण जो ऐलान करे रहिया आहिनि। आउं इमरान खान जो माण्हू आहियां ऐं दुख सुख में साणुसि गॾु रहंदुसि। वज़ीर आज़म मुंहिंजे चवण ते ई असद उमर खे काबीना में ॿीहर शामिल कयो। वालरल कश्मीर जे मज़लूम अवाम सां एकता जे इज़हार लाइ समूरी क़ौम हिकु आवाज़। भारतीय बर्बरीअ जो शिकार कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां ॿधी जे इज़हार लाइ समूरे मुल्क में यौम यकजहती कश्मीर मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पिशावर ऐं कोयटा समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। 10 वॻे 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। मुज़फ़राबाद में कश्मीर ऐं पाकिस्तान खे मिलाईंदड़ कोहाला पुल ते इंसानी ज़ंजीर ठाहे कश्मीरियुनि सां एकता जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त भारत कश्मीर में अगराई ऐं ज़ुल्म पियो करे कश्मीरियुनि जा हक़ खसे ताक़त जो अंधाधुंध इस्तेमालु कयो वियो आहे। कश्मीरियुनि सां एकता दिहाड़े ते आर्मी चीफ चयो आहे त भारत वालरल कश्मीर के जेल में तब्दील करे छॾियो आहे। दुनिया जो ज़मीर झंझोड़ण लाइ किरदार अदा कंदा रहंदासीं।
सिंध के गवर्नर ऐं वॾे वज़ीर की क़यादत हेठि कश्मीरनि सां एकता के इज़हार लाइ कराची के कश्मीर रोड ते गडियल रैली कढी वई। वॾे वज़ीर चयो आहे त रैली जो मक़सद मोदी के वाज़े पैगाम ॾियणु आहे त पाकिस्तान जो बच्चो बच्चो कश्मीरनि सां गॾु आहे। गवर्नर की अॻवानी में इंसाफ हाउस खां सीवियो ताईं हिकु धार रैली भी कढी वई। ओपोज़िशन लीडर फिरदौस शमीम नक़वी ऐं ॿियनि जी भी शिरकत। फंक्शनल लीग पारां भी कश्मीरनि सां यकजहती के इज़हार लाइ नुसरत शहर अब्बासी की अॻवानी में कराची प्रेस क्लब आॾो रैली कढी वई। ताजिर इतिहाद ऐं मसीही बिरादरी पारां भी कश्मीरनि सां यकजहती के इज़हार लाइ रैलियूं कढियूं वयूं। कश्मीरियन सां यकजहती के इज़हार लाइ जमात इस्लामी पारां कराची में शाहरा फैसल कायदाबाद का मेट्रोपोल होटल ताईं 20 किलोमीटर डिघी इंसानी जंजीर ठाही वई। रैली के खिताब कंदे सिराजुल हक चयो त भारत की काबिज़ हुकूमत कश्मीरन ते तशद्दुद करे जेलन में बंद करे रही है। 6 महीनन खां 80 लाख आबादी के घेरे हेठ रखे वियो आहे। गडियल क़ौमुनि जो इदारो मामले के हल लाइ किरदार अदा करण बदिरां तमाशो ॾिसी रहियो आहे। हुकुमरान अमेरिका ॾांहुं ॾिसण बदिरां पंहिंजो किरदार अदा कनि। इस्लामाबाद में परडेही ऑफिस का गडियल क़ौमुनि के मिशन ऑफिस ताईं औरतुनि की कश्मीर एकता रैली इंसानी जंजीर भी ठाही वई। रैली में शरीक खास मुआविन फिरदौस आशिक अमान कश्मीर बाबत गडियल क़ौमुनि के ऑफिस में याददाश्तनामो भी जमा करायो। फिरदौस आशिक अमान चयो त वालरल कश्मीर में न्याणियुनि जूं इज़तूं महफूज़ न आहिनि। भारतीय ज़ुल्मनि जो शिकार कश्मीर जूं धीअरूं पाकिस्तान ॾांहुं वाझाए रहियूं आहिनि। असां सभु कश्मीरनि जो साथ ॾियण लाइ तयारु आहियूं। हथें खाली कश्मीरन ते भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ सिंध जी कुंड कुर्च में रैलियों तकरीबूं सखर, लाड़कानो, सांगड़, उमरकोट, बदीन, ठट्टो, कंदकोट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी कश्मीरनि सां एकता जो इज़हार। तलहार में औरतूं भी रस्तनि ते निकिरी आयूं। मिठी में कारोबारी मर्कज़ बंद करे मोदी जो अलामती जनाज़ो कढियो वियो। डहरकी में भाण फैक्ट्री के मुलाज़मन 3 किलोमीटर सां इंसानी जंजीर ठाही। सखर जे म्यूनिसिपल स्टेडियम में भी शानदार तकरीब। परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त भारत जो 5 अगस्त वारो कदम गडियल क़ौमुनि जे ठहराउनि जी भञकड़ी हुई। भारत जो ख़्याल हो त कश्मीरनि के सौदेबाज़ी करण लाइ मजबूर कंदो, पर खेसि नाकामी थी। कश्मीर ॾिहाड़े ते पैगाम में परडेही वज़ीर चयो त आलमी बिरादरी के कश्मीरनि लाइ कुछ वधीक करण जी ज़रूरत आहे।